नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे गोसपुर में खबर ॾींदा हलूं त गोसपुर पुलिस तरफ़ां सकरन शहर जे रवासण बेवा औरत मिसमात वज़ीरा नसराणी के मुबैन अगवा थियण खां बचाए छॾियो। मिसमात वज़ीरा नसराणी के कचे में रहंदड़ तेगाणी गैंग जे टोले शादी जे बहाने धोखे सां घुराए अगवा करण जो मंसूबो जोड़ियो हो, जेको गोसपुर पुलिस नाकाम बणायो। मिसमात वज़ीरा नसराणी जो चवण हो त 14 महीना अॻु मुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो हो ऐं 1 महीनो अॻु मूंखे अणॼातल नंबर तां आरब सोलंकी जे नाले सां फोन आई त मुसलसल राब्तो करण दौरान दोस्ती थी वई ऐं आरब सोलंकी नाले शख्स मूंखे शादी जो आसरो ॾेई धोखे सां गोसपुर जे कचे वारे इलाइक़े में घुरायो हो, जंहिं बाद गोसपुर पुलिस वक्त सर पहुची मूंखे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। ॿिए पासे एसएसपी कश्मीर अमजद अली शेख राब्तो करण ते ॿुधायो त तेगाणी बिरादरी जे अगवाकार टोले मिसमात वज़ीरा नसीराणी खे शादी जो आसरो ॾेई धोखे सां गड़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े में घुराए अगवा करण जो मंसूबो जोड़ियो हो। गोसपुर पुलिस जदीद टेक्नोलॉजी वसीले ॾुआरियां नंबर ट्रेस करे मिसमात वज़ीरा नसराणी के अगवा थियण खां बचाए वरितो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।